दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद सदा मौजूद जीअं त असांजो ईद एल्बम असांजो प्यारो सुहिणो फनकार इमाम बख्श रीज़त साहब जो रिकॉर्डिंग थी रही है, मुकम्मल रिकॉर्डिंग थी वई। मुकान शायर ख़ालिद हसन इंजणी ये एल्बम बाहर प्रोडक्शन में अची रहियो आहे। उन प्रोड्यूसर आहिनि अब्दुल मजीद। असांजा जेके साज़ींदड़ आहिनि जिन भाऊ इमाम बख्श सां संगत कई है साज़न पे उस्ताद तमाम नाले वारो उस्ताद आशिक चांडियो ऐं मुंहिंजो उस्ताद इनायत ढोलक ते ऐं असांजो वैसरी जे निज़ाकत साहब ऐं पंहिंजे ते अरशद साहब। इंशाअल्लाह ताला ये एल्बम तव्हांखे तमामु बेहद पसंदि ईंदो ऐं जंहिंते क़ौमी गीत अदा ॻायो आहे इमाम बख्श साहब, उहो इंशाअल्लाह ताला पंहिंजो मुंहिंजी शाइरी आहे, तव्हां ॾिसण ऐं ॿुधण न विसारींदा। हाणे तव्हांखे अदा इमाम बख्श पंहिंजो गीत ॿुधाईंदो। वो सिंध मां धारनि खे चो निकिरी वञनि, जीअं अखियूं मूं जूं नतनि खे ई ॾिसनि, जीअं अखियूं मूं जूं नतनि खे ई ॾिसनि। सिंध मां धारनि खे चो निकिरी वञनि, जीअं अखियूं मूं जूं नतनि खे ई ॾिसनि, जीअं अखियूं मूं जूं नतनि खे ई ॾिसनि। कढो अफगानी सारा सिंध मां, कढो अफगानी सारा सिंध मां, कढो अफगानी सारा सिंध मां। बिहारी ऐं नथा बरमी खपनि, सिंध मां धारनि खे चो निकिरी वञनि, सिंध मां भाड़नि खे चो